मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मुझे मुस्तफा दे गुलाम ने किया मलायो आ पजी जिंद जान मुझे आका दे मथा कुर्बान कयो पजा वतन कुर्बान कयो बच्चा कुर्बान कयो माल मिलकत धन दौलत जोर पौरन के अता कयो सब कुछ मुझे आका मदीने वारे घोट ता कुर्बान करे हज़रत हबीब बिन ज़ैद मुस्तल ग़ाबा दे अंदर रिवायत हज़रत हबीब बिन ज़ैद मुझे मुस्तफा मदीने वाले मीर जो आशिक वा मुस्तफा जो गुलाम मदीने वाले मीर जो पतंगे परवानो हज़रत हबीब मुस्तफा जो सहाबिया गरीब सहाबिया देखो मुझे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा इश्क रखण वारो पर धंधो केड़ो कंदो हुयो मथे ते खारी टोकरी जका खजूर जी रखी करे बाजार में वञी विकणंदो हकलाल ओजी कंदो हुयो मुझे मुस्तफा मदीने वाले साईं जी दरबार में शाम जे वक्त ईंदो हो दीदार करण जे मुस्तफा जा आशिक मुस्तफा जा सहाबी मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन के जदे भी भूख सताईंदी हुई तो उहे मुझे महबूब मदीने वाले साईं जी खिदमत में हाजिर थींदा हा महबूब जो दीदार कंदा हा तो उन्यो भूखो लही वेंदियो शाम जे वेले मदीने वाले साईं जी खिदमत में जी हाजिर थींदो हुयो दिल वारे करण सा बुधो त ही गरीब सहाबिया पर मुझे मुस्तफा मदीने वाले मीर साली सो मोहब्बत केतरी हुई मुझे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में शाम जे वेले ईंदो आ महबूब जी गुफ्तार ॿुधंदो आ दीदार कंदो आ उन खां बाद में पंहिंजे बच्चन ॾांहुं घर ॾांहुं रवानो थींदो आ मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े भेरे रहमतल लिल आलमीन नबी जी कचहरी लगल्ला आका दा गुलाम तशरीफ फरमा बैठा जलीलुल कद्र साहबी तशरीफ फरमाइन मुझे आका मदीने वाले मीर दा मुसलमान कज़ाब खत लिखो उनमें इहो लिखई त तमाम मुसा मुआइदो कयो इहो मुसा वचन कयो याद जेसी ताईं तव्हां जी ज़ाहिरी हयात तयबा हुआ तव्हां नबी आयो तव्हां जी ज़ाहिरी दुनिया दा पर्दे फरमान का बाद में मां दज्जाल कूड़ो बदबख्त नबी थिंदस मुसलमान कज़ाब यो खत में लिखयो आ याद मुसा इहो मुआइदो कयो अध अरब जा तव्हां नबी आयो महबूब दा हकीकी नबी हुयो पर मुसलमान कज़ाब कूड़े नबी हुजन जी दावा कई कल लिखाई त तव्हां मुसा यो मुआइदो कयो मुझे रहमतल लिल आलमीन नबी वट जदी मल मुसलमान कज़ाब जो खत पहुतो आ रहमतल लिल आलमीन नबी खत जे जवाब में लिखो अन खातमन नबियीन ला नबी अबादी नबिन जे इमाम रहमतल लिल आलमीन तव्हां साजे आका नबिन जे इमाम मुझे दिलन जे दिल पर तव्हां साजे अखिन जे अनवर रहमतल लिल आलमीन नबी फरमायो मा द खातमन नबियीन या सभिनी नबिन जी पुजाणी वारो नबी आया खत्म नबूवत वारो ताज अल्लाह ताला तुझे मुझे दिल पर मदीने वाले घोट जे सरे अक्स ते रखरायो मुझे आका फरमायो तू दज्जाला तू कज़ाबा खातमन नबियीन आऊं मदीने वारो साईं आया खत जो जवाब लिखी करे मुझे रहमतल लिल आलमीन नबी पंजे सहाबन सा मुखातिब थी फरमायो ऐ मुझा गुलामो ऐ मुझा सहाबियो केड़ा तवा मजा जे कोई खत खणी मुसलमान कज़ाब के पहुंचाए थे जलीलुल कद्र साहब बैठा होया पर मुसलमान बिन कज़ाब वारो खत ऐ मुझे आका मदीने वाले मीर फरमायो तो बुधो मुझा सहाबियो उ तमाम वडो वक्त जो जालिम फासिक फाजिर बिया उन जे अग्यो पोयो पहरेदार होंदा अखारन सा भी चलौंदा
वञण जेड़ा इम्तिहान जी घड़ी कुर्बान मुझे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन जे इश्क जे मथा कुर्बान दुनिया वारन के चई बुधाईंदा आहिनि जी मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं फरमायो सुभान अल्लाह वडे वडे आवाज सां अथत मथे घड़ी आका ही अचानत हिकड़िया जे किरोण हुजन जानियो मुजा जान बतोता सब लखवार कया सदके ओ मुजा अरबी तोता सब लखवार कया सदके जेको जेको मुस्तफा दा पजी जान कुर्बान करन जे लाइ आशिक तैयार आ सो हथ मथे खणी पड़ाए आका ही जान त हिकड़िया वरे वरे आसा जे किरोण हुजन जानियो मुजा जान बतोता सब लखवार कया सदके मानू ईद मलाइन भल मुझी दवती दिन सा दी तारज झलक मथा लक ईदू कया सदके मदीने वाले साईं जेडी मले हुक्म फरमायो जलीलुल कदर साहबा तशरीफ फरमाइल को भी अना ब्या साहबी उठी न बिठाइल ये हजरत हबीब बिन ज़ैद किसन में तमाम कमजोरा किसन में नहीफा किसन में ज़ईफा चंप दई करे उठे बिठुआ लब्बैक या रसूल अल्लाह ओ अल्लाह दा लाडला रसूल आदम जो गुलाम हबीब बिन ज़ैद हाजिर आया साहबी फरमाइंदा मुस्तफा जो आशिक मदीने वाले वीर जो गुलाम हजरत हबीब बिन ज़ैद उन टाइम ते खजूर खाई रहे हो खजूर जवाब जेडी मतलब जल्दी में जवाब ने उठी तो पिए जेका खजूर जा टुकड़ा वात मानी तांद सहाबन जे चरण ते प्याल साहबा चम लगा ओ हबीब बिन ज़ैद खबर तकड़ छाजी कई एतरी जल्दी छो दई अवल खजूर ते खाई वठो कुर्बान मुदे मुस्तफा दे आशिक दे इन इश्क वारे जवाब दे मथा कुर्बान जवान लगो त जेसी ताई मां खजूर चबारिया हा जेसी ताई उनके किया हा मता प्यो को पादी खड़ी वने हा पर मां हबीब बिन ज़ैद चाया तो या बाजी मुखे ही खटणी आ मुझे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खत दिनस ऐ मुझे रहमतल लिल आलमीन नबी पाण फरमाए हबीब वनी तो थो पर अग्यो कोयो पहरेदार होंदे हाने ई सवारी भी वठ ई नेज़ो भी खण मुझे मुस्तफा मदीने वाले साईं जने मले इजाजत दी ना अज दे कदे असा इते हिन इलाके में असा दा अमीर अहले सुन्नत पीर तरीकत रहबर शरीयत क़िबला साईं या अब्दुल खालिक कादरी अताल अल्लाह उम्रहु जे करे के इख्तियार देन त उनो पावर ईंदो न साईं जन के अल्लाह ताला इज्जत दिनी है शान दिनो आ वकार दिनो आ मर्तबो दिनो आ अहले सुन्नत जी पान जान आहिन मोजा मुछा जे करे मुस्तफा जे उम्मत जो ही वली ही नेक साले मर्द मुजाहिद के जी सपोर्ट करे त उन जो भी पैर जमीन ते न लगे पर हिदायत इजाजत देन वारो नबी ने जो इमाम हिदायत इजाजत देने वारो रहमतल लिल आलमीन नबिया जे जे लाए मेराज वाली रात रब्बे खालिक कायनात पंजी पूरी खुदाई को निजाम रोक राए सके तो कावरी गोठ में अचन वारो वो रहमतल लिल आलमीन नबी के पावर दिए तो उन में केतरी वा ताकत जीवी दी वो हजरत हबीब कमजोर में त नहीं हुयो पर रहमतल लिल आलमीन नबी इख्तियार दिनस मुझे रहमत वाले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथियार भी दिनो सवारी भी दिनी आ मुझे आका मदीने वाले साईं फरमायो ओ मुझा गुलाम हबीब बिन ज़ैद
हाने जॾहिं न ज़ालिम जी जेॾी महिल दरबार में वञी कमज़ोरी न ॾेखारिजा पर ज़ालिम वटि वञी वॾे दबदबे सां वञिजा पावर सां वञिजा सहाबा बयान था कनि रब्बे काबा जी इज़्ज़त जो कसम इहो हज़रत हबीब बिन ज़ैद ॾिसण में त कमज़ोर हुयो ॾिसण में त ज़ईफ़ हुयो जेको खजूर खणी मके जी खिचड़ी में खपाइण वारो पर मुंहिंजे मुस्तफ़ा मदीने वारे मीर जेॾी महिल इख्तियार ॾिनो हथियार हथ में ॾिनो सवारी हवाले कई जेॾी महिल हबीब हाणे मुस्तफ़ा जी दरबार मां निकिरे थो जेॾी महिल हबीब खे रहमतल लिल आलमीन नबी इजाज़त इनायत फरमाई हबीब हलण लॻो असांखे इहे महसूस थियो हीअ हबीब ॼण के फौज जो जनरल वञी रहियो फौज जो जनरल वञी रहियो छो त रहमतल लिल आलमीन नबी इख्तियार ॾेई करे पावर ॾेई करे मोकिलियो हज़रत हबीब बिन ज़ैद जेॾी महिल मुसलमान कसाब जी जेॾी महिल ठिकाने ते पहुतो आवाज़ अची ॾिनई दरवाज़ो खुड़काई दरबार निकिरी आयो चवण लॻो त मां तव्हां सां न ॻाल्हाईंदुसि तव्हांजे अॻवान सां डायरेक्ट मुलाक़ात कंदुसि मुसलमान कसाब खे वञी दरबार बुधायो बाहर शख्स को आयो चवे तो तव्हांजे अॻवान सां मुलाक़ात कंदुसि मुसलमान कसाब सां मिलंदुसि पर ही आशिक जी आयो हुयो न जेको मुस्तफ़ा खे नेज़ो ॾिनो जीअं पाण आयो त ज़ोर सां इन जो जेको हवेली हुई इन ज़ालिम जो ठिकाणो जेको हुयो उन जे दरवाज़े ते ज़ोर सां जी नेज़ो हुई त ही मुसलमान कसाब कावड़ में गुस्से में तमाम लाल थी वियो कंहिंखे इहा ताक़त थींदी जो मुझे ठिकाने ते एतरी जुरत करे जेॾी महिल ॿाहिरि ॾिठई त पुछा के केर मुस्तफ़ा जे गुलाम जवाब सुञाणी न त मां केर आहियां ॿियो कंहिंखे हिम्मत थींदी जो तुंहिंजे ठिकाने ते अचे ईअं दबदबे सां अचे अरे जेकॾहिं अहिड़े दबदबे पावर सां तो अची सघे थो तो आमना जे लाल जो गुलाम आलमीन नबी जो गुलाम हूंदो वो ये पावर सा ये दबदबे सा अची सके तो मुस्तफा जे गुलाम का जे मतलब पूछा कई त किया चढ़ जो कि तुझे खत जो जवाब खणी आयो है उन टाइम में बादशाह वटि रिवाज हूंदो हुयो रिवाज हूंदो उनजा राइट हैंड जेके थींदा आहिनि जेके असां पीए चवंदा आहियूं उन्हनि खे ख़त ॾींदा अवाम वेठल हूंदी वॾे आवाज़ सां पढ़ी ॿुधाईंदा हिन जेॾी महिल ख़त खोलियो ख़त जे हिन जो जेको नौकर हुयो पीए हो ख़त पढ़णु शुरू कयो ख़ातमुन नबिय्यीन आहियां सभिनी नबियनि जी पुॼाणी वारो अल्लाह जो लाडलो सचो नबी आऊं आहियां तूं दज्जाल कूड़ो लानती बदबख्त जब इहो ॿुधई त ही अञा गुस्से में लाल थी वियो दरबारनि जे आॾो जे नौकरनि खादमनि जे आॾो ख़त जेॾी महिल जे नौकर पढ़ियो वरी हबीब खां पुछे थो दे खबर तुंहिंजो छा ख्याल आहे हिन लिखण जे बारे में त मुस्तफ़ा जो गुलाम हज़रत हबीब बिन ज़ैद चवण लॻो जेको मुंहिंजे रहमतल लिल आलमीन नबी फरमायो आहे मुझे महबूब जेको तुझे खत जे जवाब में जेको लिखरायो आहे मुझे रहमत वाले नबी सच लिखरायो आहे मुझे आका मदीने वाले मीर जे गुलाम मुस्तफा जे सहाबी हबीब बिन ज़ैद खे चवण लॻो ओ हबीब पंहिंजी जान जो जेकॾहिं ख़ैर घुरी थो इन ॻाल्हि खां लही वञे न त मां तोखे क़त्ल कराए छॾींदुसि तोखे शहीद कराए छॾींदुसि हबीब खां वरी बि पुछे थो ओ हबीब दे खबर तुझो छा ख्याल मुस्तफा दे गुलाम वरी इहो ई जवाब ॾिनो जेको मुझे मुस्तफा मदीने वाले मीर फरमायो मुस्तफा मदीने वाले मीर जो कुछ लिखरायो सच लिखरायो परवान आगे जॾहिं पंहिंजे रहमत वाले नबी जी दरबार में मां हाज़िर थियसि यारनि बचनि जो पीउ आहियां ग़रीब त आहियां मिस्कीन आहियां मज़दूरी करण वारो आहियां पोरियो कंदो आहियां हलाल जी रोज़ी कमाए
पंहिंजे बच्चन खे खाराईंदो आहियां सॼो ॾींहुं वापार कंदो आहियां शाम जो वेलो थींदो आहे त पंहिंजे रहमत वारे नबी जी दरबार में दीदार करे पोइ रवानो थींदो आहियां करे मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन नबी मूंखे ख़त इनायत फरमायो वो पंहिंजे बच्चन ॾांहुं बि नज़र न कई घर वारनि ॾांहुं बि नज़र कोन कई तूं मूंखे छा थो आज़माई अञा तूं मूंखां छा थो पुछी ही मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे मुस्तफा जे क़दमनि तां क़ुर्बान जे मथा वार कयो साजी बाजू कटजी थी वञे चेहरे ते मलाल नाहे दुख जा आसार नाहिन त मां माज़ूर बणजी वियसि वरी पुछा थो करे हबीब दे खबर छा ख्याल अञा हिकड़ो हथ सलामत अथई अञा भी जिंदगी गुजारे सघी थो फिट जे गोड फरमायो आशिक ज़गर पिया का विंग ॾिसी हसन घणो करे कातिल जा हू हमेशा राक लगन लू लतीफ जे फना कया फिराक तोड़े चिकन चाक तब आग नसरीन सुभान अल्लाह मुझे आका मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ये आशिक जी वरी वार करे तो बी बाजू कटजी थी वने ओ हबीब अन्ना सिर सलामत थई पर मुस्तफा जे गुलाम ओही जवाब ॾिनो जेको मुझे आका मदीने वाले मीर जो फरमाना सो पर हक वा सच वा मां पंहिंजी जान कुर्बान करे सघां थो पर पंहिंजे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान खे मां पंहिंजे पुठी जे पोयां नथो करे सघां इन ज़ालिम वरी वार कयो आहे मुस्तफा जे आशिक मदीने वारे मीर जे गुलाम हज़रत हबीब बिन ज़ैद जी श्री मुबारक खड़का धार करे छड़ी आहे कुर्बान मुझे मुस्तफा जा गुलाम मुझे महबूब मदीने वारे साईं जा आशिको मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम हज़रत हबीब बिन ज़ैद के मुसलमा कज़ाब जॾहिं हेॾा क़त्ल करायो आहे ग़ैबदार नबी खे ख़बर पइजी वई महबूब जे चश्मान मुक़द्दस मां कोड़ा वई आया मुझे रहमत लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबन सां मुखातिब थी करे फरमायो ऐ मुंहिंजा सहाबियो हाणे मुसलमान कज़ाब ज़ालिम बदबख्त मुझे आशिक हबीब बिन ज़ैद के शहीद कराए छड़ियो आहे मुंहिंजा सजण मुंहिंजा मिठा जानू कुर्बान कयो मुंहिंजा बच्चा कुर्बान कयो पर मदीने वाले साईं जो दर न छड़ियो मदीने वाले साईं जे दर जी गुलामी न छड़ियो हायरो दोस्तों ऐ मुझे महबूब मदीने वाले साईं जे नामूस इज्जत ता जेको पंहिंजी जान कुर्बान कंदो आहे मुंहिंजो आका उन ते करम भी फरमाईंदो आहे उन जे मथा करम भी थिए तो महबूब ग़ैबदार नबी के जी हवेली में खबर भी पवे थी पर जे करे अज एता इन टावरी गोठ मा वेही करे असा मदीने वाले साईं के हिता का सद कयो त संजो मुस्तफा मदीने वारो साईं पंहिंजे रोज़े अतर में संजा सरदा ॿुधंदो भी ॿुधे तो या न तो ॿुधे अल्लाह जे कुरान जा जेके कलेमात तवाजी खिदमत में अर्ज कयम करीम अल्लाह पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो कुल अमर जो सिगो अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा खिताब फरमायो ऐ मुझा सुना हबीब तू सही बुधाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम ओ मुझा सुना हबीब तू सही बुधाइल जे करे अल्लाह जी मोहब्बत चाहियो था जे करे तमा घुरो था अल्लाह जो कुर्ब नसीब थिए अल्लाह जी मोहब्बत नसीब थिए फत्तबिऊनी मुझा सुना हबीब को सही बुधाइल तो मुस्तफा मदीने वाले मीर जी ताज कल तुझी ताबेदारी कल तुझी फरमा बरदारी कल मुझा सुना
हबीब जॾहिं तुंहिंजा ताबेदार थी वेंदा मुंहिंजा सुहिणा हबीब रब्बे ख़ालिक़ काइनात इन्हनि जा गुनाह बि माफ़ फरमाईंदुसि इन्हनि जी बख़्शिश बि फरमाईंदुसि इन्हनि जा दर्जात बि बुलंद फरमाईंदुसि ऐं अल्लाह सोर बाजारो रहम वारो रब आया सुभान अल्लाह तमाम वॾो बख़्शण वारो रब आया पर तॾहिं इन कुंतुम पहिरीं शर्त पोइ शर्त जे लाइ वरी सज़ा जो हुजण बि लाज़मी आहे जेकॾहिं अल्लाह जो कुर्ब चाहियो था अल्लाह जी मोहब्बत चाहियो था तव्हां जे लाइ मथां पोइ इन शर्त जी सज़ा इहा आहे फतबिऊनी मुस्तफा मदीने वारे साईं जी ताबेदारी कयो मुंहिंजी गुलामी इख्तियार कयो मुंहिंजे दर ते मोट कयो अल्लाह जो कुर्ब बि तव्हांखे मिलंदो अल्लाह तव्हांजा गुनाह बि माफ़ फरमाईंदो तव्हांजा दर्जात बि बुलंद फरमाईंदो ऐं उहो मालिक बि तव्हां सां मोहब्बत कंदो ऐं उहो सोर पाकीज़ा रब जेको तमाम मेहरबान बि आहे बाजारो रब बि आहे उन जो कुर्ब ईअं कोन मिलंदो कुर्ब मिलंदो त दर मुस्तफा मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते मोट करण सां महबूब जे दर ते अचण तां छा तव्हां जे मथां इहा करम नवाज़ी थींदी त मुंहिंजा सजण मुंहिंजा अदा उन सुहिणे हबीब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला केॾो शान केॾो मर्तबो केॾो मक़ाम अता फरमायो जो नबी सभु शान वारा सभु मर्तबे वारा सभु मक़ाम वारा पर नबियन खे अल्लाह ताला जेके इनाम ॾिना न किन नबियन घुरी वरता किन नबियन दुआऊं घुरियो अल्लाह जे हुजूर में पर तव्हां असांजे आका रहमतल लिल आलमीन नबी घुर न कई अल्लाह जे हुजूर में इल्तिजा न कई आहे दुआ न घुरी अन घुरियो अल्लाह ताला इनाम अता फरमायो कि अल्लाह जे कुरान फरमायो त अल्लाह जो नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह तमाम वॾे शान वारो तमाम वॾे दर्जे वारो तमाम वॾे मक़ाम वारो नबी आहे पर अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जे हुजूर में अर्ज़ कयो दुआ घुरी अल्लाह कुरान में बयान फरमायो सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां अल्लाह जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जे हुजूर में अर्ज़ कयो आहे इल्तिजा कई आहे दुआ घुरी आहे अल्लाह कुरान में बयान फरमायो वजअली लिसान सिद्क़िन फिल आखिरीन अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जे हुजूर में अर्ज़ तो करे मुझा मौला मुझे जिक्र खैर के बाकी बरकरार रखदा पोया अचण वारन में पोया अचण वारा जेके आहिनि उन्हनि में मुझे जिक्र के बाकी बरकरार रखदा पर तुझे मुझे आका मदीने वारे साईं दुआ न घुरी अल्लाह ताला मुस्तफा के अन घुरियो इनाम अता फरमायो अल्लाह कुरान में फरमायो वरफाना लक जिक्रक ओ मुझा सुना हबीब मां रब्बे खालिक कायनात मुझा मुस्तफा तुझी इस खातिर तुझे जिक्र के बुलंद फरमायो तुझी खातिर तुझे जिक्र के अल्लाह बुलंद कयो अल्लाह जो नबी हज़रत इब्राहिम खलील दुआ तो घुरे अल्लाह कुरान में फरमायो वजनुबनी व बनी अन नअबुदल असनाम अल्लाह जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी त मुंहिंजा मौला मूंखे बचाए जा मुंहिंजे पुटन खे बचाए जा अन नअबुदल असनाम पुटन जी पूजा करण असांखे बचाए जा अल्लाह जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी वॾे शान वारो वॾे मर्तबे मक़ाम वारो नबी इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरे तुझे मुझे आका मदीने वारे मीर जे बच्चन जे शान जे मथा कुर्बान उन जे दर्जे जे मथा कुर्बान मुस्तफा जे मक़ाम जे मथा कुर्बान मदीने वारे मीर दुआ न घुरी अल्लाह ताला कुरान में फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा बेशक मुझा सुना हबीब
मूं रब जो इहो इरादो आहे ऐं रब इहो चाहियां थो मुंहिंजा हबीब तुंहिंजे आल खां तुंहिंजे बचन खां तुंहिंजे घराणे खां हर ना वणंदड़ चीज परे करे महबूबा तुंहिंजे घराणे खे पाक नाला पाक बणाए बुरा नबी दुआ पिया घुरन रहमतल लिल आलमीन नबी दुआ न घुरी अल्लाह जे हुजूर में इल्तिजा न कई आहे त मुंहिंजा सजन उन महबूब मदीने वारे साईं जी मोहब्बत तव्हां असांखे मिली वई उन महबूब जे आल जी मोहब्बत मिली वई त यकीन ॼाणजो तव्हां असांजो हिते बि बेड़ो पार आहे त क़ब्र हश्र में बि बेड़ो पार मुझे आका रहमतल लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान रिवायत बयान करन वारो मौलाए कायनात सोनो अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला असा मोमिनन जो मौला अली सोने मौलाए कायनात फरमाए तो मुझे रहमतल लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुना अली एक खुशखबरी ता के बुधाया जन्नत में सब का पेरी पेरी असा पंज तन पाक दाखिल थींदासी असा पंज तन पाक दाखिल थींदासी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अना व अंत फातिमा वल हसन वल हुसैन अली औ मदीने वारो साईं तो अली उल मुर्तजा तुझी लाडली कुवार तय्यबा ताहिरा आबिदा ज़किया अम्मा खातून अतर सलाम अलैहा ऐं मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां जा बचड़ा इमाम हसन ऐं हुसैन जे महबूब अलैहि सलातो सलाम फरमाया त सब का पेरी पेरी असा जन्नत में पंज तन पाक दाखिल थींदासी मौलाए कायनात मदीने वाले साईं जी खिदमत में अर्ज कयो फमुहिब्बुना या रसूल अल्लाह अल्लाह जा लाड रसूल के असा सा मोहब्बत करण वाला है असा सा मोहब्बत करण वाला असा सा जेके अकीदत रखण वाला उहे कादे विंदा मुझे आका मदीने वाले साईं फरमायो सोना अली फिक्र न कर व मैं वराइकुम अगियो अगियो तवा हुंदा तवा जे पुठो तवा जे मनण वाला आशिक तवा यानी असा पंज तन पाक अजो हुंदासी असा सा मोहब्बत करण वाला असा के मनण वाला ए असा सा अकीदत रखण वाला ओ असा जे पुठो हुंदा असा जे कट हुंदा जे काफले जा जे टोले जा अगवान पंज तन पाक हुजन जावरी गोठ में अचण वारो बुधायो छा उन टोले वाला भी निधन का हुंदा जिनजी अगवानी जिनजी राबरी करण वाला जिनजी लीड करण वाला पंज तन पाक हुजन नबियन जो इमाम हुजे मोमिनन जो मौला हुजे जन्नत जे औरतन जी सरदार अम्मा खातून अतर सलाम अलैहा हुजे ऐं जन्नत जे नौजवान जा सरदार हसनैन करीमैन हुजन यकीन जान जो उन टोले वारन जो हित भी बेड़ो पार आ तो हुते भी बेड़ो पार असा जी मोहब्बत मदीने वाले साईं सावा मुस्तफा जे आल सावा मुस्तफा जे बच्चन सावा त तमा असा जो हिते भी बेड़ो पारा त कब्र हश्र में भी बेड़ो पारा त मुजा सजन मुजा आका उन महबूब सा मोहब्बत आहे त मुझे आका मदीने वाले मीर जी सुन्नत से अमल करणो पवंदो मदीने वाले साईं जे तरीके ते महबूब जे आदल पैगाम ते भी अमल करणो पवंदो नमाज सा नी रखणो पवंदो कुरान सा कुर्ब करणो पवंदो नमाज पढ़ भी कुरान भी पढ़बो मुझा मिठा ए छेड़ा झगड़ा ए नशा आजकल असा जे माशरे में ठरो आई साला केड़ा केड़ा नशा अची वियान असा जो नौजवान नस्ल उन जे तरफ वनी रहियो आ तबाही की तरफ वनी रहियो आ पान भी बचो पंजे बच्चन के भी बचायो पंजे ईंदड़ नस्लन के भी बचायो अल्लाह वारन सा अकीदत रखो आलिमन सा हाफिज कुरान सा मोहब्बत रखो उनकी सोबत में विहो त इंशाअल्लाह तवा के दुनियावी फायदो भी मिलंदो त आखिरी आखिरत जो भी फायदो तवा के मिलंदो मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत पंजे सीने में समायो पंजे बच्चन के भी तलकीन कयो दीन
असां मोहब्बत जी उनके तलकीन कयो दर्स दियो पंहिंजे नंढड़नि बच्चनि जी आॾो असांजे मास्टर में इहो थी वियो आहे न त असां टेप हलाईंदासीं टीवी हलाईंदासीं उनमें हलंदा पिया ड्रामा पिया हलंदा त असांजा बचड़ा नंढड़ा उहे ॾिसंदा आहिनि त पोइ वरी एक्टिंग बि उन्हनि जी कंदा आहिनि पर जेकॾहिं क़ुर जी तिलावत नंढड़ी उमिरि खां ॿुधनि पढ़णु शुरू कनि मुस्तफ़ा जूं नातूं ॿुधनि त उहे मदीने वारे मीर जा मदह ख़ान बणिजी वेंदा मुस्तफ़ा जा सना ख़ान बणिजी वेंदा त मुंहिंजा सजण मुंहिंजा अदा पंहिंजे बच्चनि जी बि तरबियत कर ऐं पंहिंजी बि इस्लाह या इस्लाह थींदी अल्लाह वारनि जी सोबत में वेहण सां मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रख जे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे अन कायदुल मुरसलीन ऐं मुंहिंजा सहाबियो मुंहिंजा गुलामो ऐं रसूलनि जो इमाम आहियां तिरमिज़ी शरीफ की हदीस था मदीने वाले साईं फरमा अन कायदुल मुरसलीन और रसूलन जो इमाम रसूलन जो अगवान आया अना खतीबुहुम इज़ा अनसतू उन दियारे जे दियारे सब खामोश होंदा न रब सां ॻाल्हाइण वारो ऐं मदीने वारो साईं हुंदुसि अना मुबश्शिरुहुम इज़ा यईसू जे दियारे सब नाउमीद होंदा परेशान होंदा सबन के खुशखबरी ॾियण वारो ऐं मदीने वारो साईं हुंदुसि वो महबूब असा के खुशखबरी उन दिहारे दिए तो उन महबूब सा मोहब्बत रखजे या न उन महबूब जे शान मर्तबे ऐं मकाम जो पतो त तरे पवंदो जे दिहारे मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला मकाम महमूद ते फाइज फरमाइंदो उन दिहारे न मञण वारा भी उन ॾिसी मञंदा त वाह महबूब तुंहिंजो शान तॾहिं त वरी के असांजे सिंध जे शाइर जा वरी शेर मूंखे यादि अचे आख़िर में अर्ज़ कया ओ महशर दिहारे मुंहिंजो सजण ॾिसजां महशर दिहारे मुंहिंजो सजण ॾिसजां कीअं रंग तूं लाए ॾोही छॾाए पूरा बख़्शराए वंड वंडण ॾिसजां ओ महशर दिहारे मुंहिंजो सजण ॾिसजां महशर दिहारे मुंहिंजो दिलबर ॾिसजां आदम भी हूंदो ईसा भी हूंदो याकूब यूसुफ मूसा भी हूंदो सुभान अल्लाह तो सब नबी हूंदा उन आदम सफीउल्लाह का वठी करे सब नबी हूंदा पर उन दियारे सभिनी नबियनि में वरी अल्लाह ताला तव्हां असांजे आका मदीने वारे साईं जे शान खे अल्लाह ताला निर्वार फरमाईंदो आदम भी हूंदो ईसा भी हूंदो याकूब यूसुफ मूसा भी हूंदो ओ वक्त थींदो कर कम नईंदो उत मुस्तफा जो कम अचण ॾिसजां ओ महशर दिहारे मुंहिंजो सजण ॾिसजां अल्लाह जे हुजूर दुआ है करीम अल्लाह मुझी हाज़िरी पंहिंजी दरबार में क़बूल व मंजूर फरमाए असांजे कावरी बिरादरी जे दोस्तनि जेका महफ़िल सजाई करीम अल्लाह उन्हनि जो ख़र्च पंहिंजी दरबार में क़बूल व मंजूर फरमाए क़िबला साईं अल्लामा हाफ़िज़ साईं जावेद अली साहब के अल्लाह ताला दीन दुनिया जूं भलायूं नसीब फरमाए जिन जी मेहनतुनि जो यकीनो ही रंग आहे अहिड़ियूं सुहिणियूं महफ़िलूं सजाए करे तव्हांखे मदीने वारे साईं जो शान ॿुधाइनि था अल्लाह ताला साईं जन खे भी दीन दुनिया जूं भलायूं नसीब फरमाए तव्हां असां जेके काफ़ी देर खां महफ़िल में गॾु थी वेठासीं अल्लाह ताला तव्हां असांजो वेहण तव्हां असांजो ॿुधण ॿुधाइण पंहिंजी दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए।